खबर शामिल कंदासीं। नवाब शाह मां हिक ई वक़्त पंहिंजे ज़ात में फ़र्द बदिरां अंजुमन ऐं इदारे जी हैसियत रखंदड़ कामरेड मोहम्मद साले बिलो जी पहिरीं वरसी नवाब शाह प्रेस क्लब में मल्हाई वई। ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ तक़रीब में सिंध जे नामियारे इल्मी, अदीबी, सहाफ़ती, कारोबारी ऐं सियासी शख़्सियतुनि शिरकत कई, जंहिंमें इदरीस जतोई, बख़्तियार चन्नो, मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, मुशरफ अली भट्टी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कामरेड साले बिलो एक अदीब, सहाफ़ी, हारी अॻवान, समाजी सुधारक ऐं 3 भेरा मुल्क जो सभ खां वॾो सहाफ़ती एवार्ड APNS माणियो ऐं हू हिकु सचो साख रखंदड़ बेलौस इंसान हो। कामरेड साले बिलो हमेशह पंहिंजे कलम सां सचो रहियो। सिंध अंदरि थींदड़ हर ज़ुल्म ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद रखियो। पंहिंजे उसूलनि खां हटी करे कॾहिं बि को कमु न कयो। सदाई इल्मु, हैसियत ऐं सुठी किरदार जी ॻाल्हि कई। सच ॻाल्हाइण ऐं लिखण ते केतिराई बार जेल बि वियो।